अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि KTN ते हिकु ड्रामो अची रहियो आहे जंहिं ड्रामे जो नालो आहे दर्दनि जो देश। पर दोस्तों हिकु ॿियो बि ड्रामो KTN ते अची रहियो आहे, नओं ड्रामो जंहिंजो टाइटल अञा रिवील न आहे कयो वियो। पर दोस्तों मां तव्हांखे हिन ड्रामे जे बारे में ॿुधाईंदुमि त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। देरी करे बिना अॻिते थो वधां ऐं शुरू थो कयां अॼु जो वीडियो। दोस्तों ही ड्रामो अची रहियो आहे KTN ते ऐं दोस्तों KTN ते दर्दनि जो देश ड्रामो बि अची रहियो आहे। ऐं दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त दर्दनि जो देश ड्रामे में ज़ुल्फ़कार बुर्दी साहब जो जेको किरदारु आहे उन में हुनखे टोप पातल हूंदो आहे ऐं उनखे उन जूं मुछूं थोड़ियूं अछियूं हूंदियूं आहिनि ऐं हिन में हुन जा पोइते वारा आहिनि ऐं हिन में हुन जूं मुछूं कारियूं आहिनि। ऐं दोस्तों ज़ुल्फ़कार बुर्दी पाण इहो ख़ुलासो कयो आहे त हीउ ड्रामो अची रहियो आहे। ऐं दोस्तों हिन ड्रामे जो अञा ताईं नालो न आहे ॿुधायो ज़ुल्फ़कार बुर्दी, पर जॾहिं बि नालो ॿुधाईंदो त मां तव्हांखे सभ खां पहिरियां ज़रूरु ॿुधाईंदुसि। ऐं दोस्तों दर्दनि जो देश जो बि तमामु घणनि माण्हुनि खे इंतज़ारु आहे, पर उहो अॼु ताईं अलाए त छो नथा रिलीज़ कनि, अलाए छा मसइलो आहे। ऐं उन्हनि खे इहो घुरिजे त जल्दी उन्हनि खे ड्रामो पंहिंजो रिलीज़ करणु घुरिजे। त दोस्तों तमामु जल्द हिन ड्रामे जो नओं नालो रिवील कयो वेंदो ऐं नालो ॿुधायो वेंदो त हिन ड्रामे जो नालो छा रखंदा KTN वारा। ऐं हाणे जेको आहे सो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी शूटिंग बि शुरू थी वई आहे। ऐं दोस्तों दर्दनि जो देश ड्रामे जी बि रिलीज़ डेट तमामु अनाउंस कंदा KTN वारा। त दोस्तों सभु ड्रामा इहे KTN ते अची रहिया आहिनि ऐं ज़हर ज़िंदगी धरती TV ते तव्हांखे धरती TV ते बि 2 ड्रामा था अचनि। हिकिड़ो त आहे ॾाढनि जो ॾे सीज़न 2 जेको सैद शिराज़ जेलानी डायरेक्ट कंदो ऐं ॿियो आहे ज़हर ज़िंदगी जेको खजू डायरेक्ट कंदो ऐं उनजो राइटर नूर ज़हूर साहब आहे। ऐं दोस्तों KTN ते बि 2 ड्रामा था अचनि, हिकिड़ो त आहे दर्दनि जो देश ऐं हे नओं ड्रामो जंहिंजो नालो तमामु जल्द रिलीज़ कयो वेंदो। त दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लगी हुजे त इनखे लाइक कजो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।